अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन अत्यबित तय्यिबीन व अतहरित ताहिरीन अक्रमिल अव्वलीन वल आखिरीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इक़्तरब लिन्नासि हिसाबुहुम सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझे प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, अल्लाह करीम तमाम सभिनी के शाद या आबाद रखे। अल्लाह करीम तमाम के दुनिया के गमन का नजात अता फरमाए। आखिरत के हिसाब ने पुछाणन का रब शल अमन में रखाए। रब करीम तव्हांजे मथा शल का कोसी हवा न घुलाए। अल्लाह करे शल सदाई गुलाब जे गुल वांगुरु टिड़ियल हुजो। तव्हांजो ख़ुशियूं मां ॾिसंदो रहिया, मुंहिंजी दिलि ठरंदी रहे। शल अल्लाह करीम तव्हांजे दिलि जूं जाइज़ मुरादूं, मक़सद ऐं मतिलब पूरा फरमाए। रब करीम तव्हांजे दिलनि खे पंहिंजे ज़िक्र सां मुनव्वर फरमाए। तव्हांजे क़ल्बनि ऐं बातिननि खे रब करीम शल पंहिंजी मुहब्बत सां पुरनूर फरमाए। मदीने वारे मीर जी मुहब्बत, इश्क ऐं उल्फत सां सभिनी जे सीननि खे मुज़य्यन ऐं मुनव्वर फरमाए। प्यारा दोस्तों, इंसान जी सब खां वॾी दुश्मन ग़िफ़लत आहे। सब खां वॾी दुश्मन ग़िफ़लत आहे। ग़िफ़लत इंसान खे वॾे नुक़सान में विझे थी। ग़िफ़लत निदामत ऐं पिशेमानी जो मुंहुं ॾेखारे थी। ग़िफ़लत इंसान जी सब खां क़ीमती शइ खे बर्बाद करे छॾे थी। तव्हांखे ख़बर आहे त तव्हांजी सब खां वॾे में वॾी क़ीमती दौलत ऐं मिल्कियत छा आहे? को चवंदो मुंहिंजी ज़मीन मिल्कियत आहे, को चवंदो मुंहिंजी दुकान मिल्कियत आहे, को चवंदो मुंहिंजा पुट बच्चा मुंहिंजी मिल्कियत आहे, मुंहिंजो घर मुंहिंजी मिल्कियत आहे। पर न, ॿुधो, तव्हांजी सब खां वॾे में वॾी मिल्कियत तव्हांजो वक़्तु आहे, तव्हांजी ज़िंदगी आहे, जेका हीरनि, लालनि, मोतियुनि ऐं जवाहरनि खां वधीक क़ीमती आहे। क़ीमत कजे त हर शइ जो मुल्ह थी सघे थो। हाँ, सोन जो मुल्ह थी सघे थो, जगह जो मुल्ह थी सघे थो, प्लाट जो मुल्ह थी सघे थो, घर जो मुल्ह थी सघे थो। पर हिकिड़े माण्हू आहे, उन ते मौत अची वियो। वक़्त जो बादशाह हुआ, मौत मथो अची वियो। हाणे चवे थो मां पंहिंजी सॼी बादशाही थो ॾियां, हिकिड़ो लम्हो मूंखे मिले, हिकिड़ो वक़्तु, हिकिड़ो मिंट मूंखे मिले। कोन मिलंदो।
सॼी बादशाही ॾेई छॾे, सॼी दुनिया जी मिल्कियत ॾेई छॾे। इदा जा अजलहुम ला यस्तखिरून साअतन वला यस्तक़दिमून। मौत अची वियो, न अॻिते थींदो न पोइते थींदो। डॉक्टरनि साइंसदाननि मसनूई नमूना ईजाद कया आहिनि। हथ जी दिलि लॻाइनि था, हथ जा फिफड़ लॻाइनि था, तनफ़ुस हथ जो ॾियनि था, पर सभु बेसूद, सभु बेफ़ाइदा। कुदरत जे तरफ़ां जेके घड़ियूं इंसान जे लाइ ज़िंदगी जो लिखियल आहिनि, सॼी दुनिया जा डॉक्टर, सॼी दुनिया जा तबीब, हकीम, दानिश्वर, फिलासफर, सॼी दुनिया जा ॾाहा अकुलमंद गॾिजनि, पर कंहिंजी ज़िंदगी मां हिकिड़ो लम्हो न घटाए था सघनि न वधाए था सघनि। क़िबला मुर्शिद करीम हिकिड़ी हिकायत बयान फरमाईंदा हुआ, अजीब हिकायत। हज़रत इमाम हसन बसरी जे हवाले सां पाण फरमाईंदा हुआ, हज़रत इमाम हसन बसरी रहमतुल्लाह अलैह फरमायो त हिकिड़े वज़ीर वटि मां महिमान थी वियुसि। वज़ीर चयो, ए इमाम हसन बसरी, अॼु बादशाह सां मुंहिंजो हिकिड़ो सफ़र आहे, जे तूं हली त तोखे वठियूं हलां। मुंहिंजो हक़ वठियूं हल। गॾिजी वियासीं, हिकिड़े झंग में आया। बादशाह हो, उन सां गॾु वज़ीर हुया, मुशीर हुया, आयान सल्तनत हुया, बादशाही जा थंभा, उहे गॾु हुया। उन झंग में हिकिड़ो खेमो तंबू लॻल हो। छा? झंग में हिकिड़ो तंबू लॻल हो। उन तंबू रेशम ऐं पट जो हो। उन जा जेकी उनखे रसा ॿधल हुया, से बि रेशम जा रसा हुया। मूंखे उन वज़ीर चयो त ए इमाम हसन बसरी, तव्हां हिते वेही ऐं निज़ारो ॾिसो। मूं ॾिठो हसीन जमील औरतूं आयूं, जंहिंजो हुस्न दुनिया में बेमिसाल हुजे। उन्हनि जे मथनि ते हीरनि ऐं मोतियुनि जा थाल भरियल हुया। उहे खणी उन ते खीमे जे दर ते बीठियूं ऐं रोअनि पियूं। मूं सम्झो न त छा थियूं चवनि, पर रोई 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 हलियूं। थोरी देरि गुज़री त हिकिड़ा ॿिया माण्हू आया, जेके ॾिसण में ईअं पियो लॻो जीअं तबीब हुजनि, दाना हुजनि, हिकमत ॼाणण वारा। उहे दर ते बीठा। उन्हनि बि कुझु चयो, चई चई उहे बि हलिया विया। थोरी देरि गुज़री त वरी हिकिड़ी ॿी जमात, ॿियो टोलो आयो। सुहारियूं, नूरानी चेहरा, हसीन, उन्हनि जे चेहरनि ते नूर पियो वसे। उहे बि दर, उन खेमे जे दर ते कुझु चवंदा, रोंदा रोंदा उहे बि हलिया विया। थोरी देरि गुज़री, बादशाह आयो, वज़ीरनि मुशीरनि सूधो, उन खेमे जे दर ते बीठो ऐं बादशाह बि ज़ार ज़ार रोनो। मां सोचां पियो त हीअ छा ॻाल्हि आहे, छाजे करे हीअ सभु माण्हू गॾु थिया आहिनि हिन जंग में, तंबू में कहिड़ो इसरार आहे। जॾहिं इहो सॼो मंज़र ख़तमु थियो ऐं वज़ीर अचे मूंसां मिलियो, मूं पुछियोमांसि त वज़ीर साहिबु हीअ छा मंज़र हुयो, छा ॻाल्हि हुई? चए ॻाल्हि इहा आहे त असांजो बादशाह, इन जो पुटु हो नौजवान, जवान पुटु, अकेलो ई पुटु, सिकी लधो पुटु गुज़ारे वियो। बादशाह इहे जेके पहिरीं तो हसीन जमील औरतूं ॾिठियूं, इन्हनि जे मथनि ते थाल हुया, जिन में हीरा ऐं मोती भरियल हुया। इन्हनि औरतुनि अचे दर ते रोई रोई चयो त शहज़ादा, जेकॾहिं असांजे हुस्न ऐं जवानी सां तुंहिंजो मौत टरे हा त असां पंहिंजूं जानियूं तो तां कुर्बान कयूं हा। ए शहज़ादा, हिननि हीरनि, हिननि मोतियुनि, हिननि लालनि ऐं जवाहरनि सां जेकॾहिं तुंहिंजो मौत टरे हा त असां सॼी दुनिया जा खज़ाना तुंहिंजे मथां लुटाए छॾियूं हा। मन हिकिड़ो ॾींहुं तोखे ज़िंदगी जो मिले हा, पूरे खज़ाने जा लाल ऐं जवाहर, सोन ऐं चांदी सभु तुंहिंजे मथां कुर्बान कयूं हा, पर हिकिड़ो ॾींहुं तुंहिंजे ज़िंदगी जो तोखे वरी वधीक मिले हा। पर ईअं कोन थियो। ए शहज़ादा, असीं सभु मजबूर आहियूं। इहे औरतूं इहे चई हलियूं वियूं। वरी बाद में जेके कितो माण्हू ॾिठा, जेके ॾिसण में तबीब आया, इन्हनि चए
खेमे जे दर ते बीही उन शहजादे जी कब्र इन खेमे जे अंदर हुई। कब्र जे मथा बीही उहे चवण लगा त ए शहजादा असीं तबीब आहियूं, हाज़िक हकीम आहियूं, हिकमत दुनिया जी ॼाणूं था, मरीज़न खे चङो भलो कंदा आहियूं। ज़ागीर इंसान हुजे, तड़पंदो पियो हुजे, पर असां जूं दवाऊं, असांजा नुस्ख़ा अहिड़ा आहिनि जो उन्हनि खे बीमारनि खे चङो भलो करे विझनि। पर ए शहजादा मौत जे अॻियां असांजी हिकमत न हली। असांजो अकुल, असांजी दानाई, असांजी हिकमत तोखे हिकिड़ो ॾींहुं बि ॾेई न सघी। तुंहिंजो मौत तो त असां टारे न सघियासीं। ईअं चई विया। उन खां बाद में वरी जेकी तो आबिद ज़ाहिद ॾिठा, नूरानी चेहरनि वारा, उहे दर ते अची बीठा। ए शहज़ादा असीं फ़क़ीर, अल्लाह अल्लाह करण वारा, कुंडुनि में वेही रब जी इबादत करण वारा, दुआऊं असांजूं मुस्तजाब, रब खे अर्ज़ कंदा आहियूं, जीअं अर्ज़ कंदा आहियूं करीम रब हथड़ा खाली न मोटाईंदो आहे। पर ए शहज़ादा जेॾी महिल तुंहिंजे मथां मौत आयो, असां ॾाढियूं दुआऊं घुरियूंसीं, तुंहिंजे लाइ ॾाढियूं दुआऊं घुरियूंसीं, पर असांजे दुआउनि सां तुंहिंजो मौत न टरी सघियो। उन खां बाद में बादशाह आयो, वज़ीर मुशीर आया, रोई चवनि पिया शहज़ादा ही दुनिया जा अकुल, ही दुनिया जा फन, ही दुनिया जा इल्म, ही दुनिया जा दानायूं, ही दुनिया जा खजाना, ही दुनिया जा आबिद ज़ाहिद सभु आंदासीं, पर तूं तां मौत न टारे सघी। बादशाह रोई चए पियो मुंहिंजा जवान पुट, मां मरा हां त सुठो हो, पर तूं न मरी हां। अब ॻाल्हि सम्झो था? हाँ, हाणे मूंखे ॿुधायो त सभ खां वधीक क़ीमती शइ असांजी कहिड़ी आहे? ज़िंदगी क़ीमती आहे, असांजो वक़्तु क़ीमती आहे, जे तव्हां सारी दुनिया जा खज़ाना क़ुर्बान करे छॾियूं। हाँ, हज़रत गौसुज़्ज़मा पीर मिठा सिंह रहमतुल्लाह अलैह जेॾी महिल संदन विसाल जो वक़्तु आयो, क़िबला मुर्शिद करीम बयान पिया फरमाइनि त केतिरा फ़क़ीर फ़क़ीराणियूं क़ुरान मथे ते खणी बीठा। ए मुंहिंजा मौला, असांजे मुर्शिद जे पारूं असां पंहिंजा सिर था ॾियूं, असां पंहिंजूं जानियूं था ॾियूं, असांजो सिर वटि क़बूल कर असांजो नज़रानो, असांजे मुर्शिद खे अञा के ॾींहं ज़िंदगी जा ॾे। पर छा थियो? वेड़ा से तोड़ निभाए अला जस मारूअड़न खे आहे, ओ वेड़ा से तोड़ निभाए अला जस मारूअड़न खे आहे, जस मारूअड़न खे आहे अला जस जोगीअड़न खे आहे। ओ वेड़ा से तोड़ निभाए अला जस जो